बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, इन वक्त असां शाह अब्दुल लतीफ़ फार्म शहदादपुर के भर में साईं नियाज़ हुसैन बोदाणी जो पाण सिंध आबादगार बोर्ड जा सीनियर मेंबर ऐं तालुके शहदाद जा सदर बन त सरे कीअं काइजे। छो जो नियाज़ सां इंटरव्यू वठण जो मक़सदु इहो हो त ही सदाईं तजर्बा कंदो रहंदो आहे। पूरी ज़िंदगी 50 साल जी जेका हिन जी उमिरि आहे उन में एग्रीकल्चर के तक़रीबन कोई 30 साल 28 साल ॾिना आहिनि, उहे रुगो तजर्बनि में ई गुज़रिया आहिनि। अगरि साईं खां पुछूं था त जेका सरे ऐं हींअर वठि वठा लॻी पई आहे, सीज़न हले पई त आबादगार सरे कीअं कनि, बनी जी तयारी कीअं कनि ऐं केतिरो बीज छटीनि, के हाइब्रिड जे पोयां आहिनि के OP बीजनि जे पोयां आहिनि। त हाइब्रिड जो त हींअर जेको आहे ट्रेड बंदि लॻो पियो आहे, इंडिया खां हुनखे अचे कोन पियो। मुख़्तलिफ़ कंपनियूं त ॾियनि पियूं त हाइब्रिड, पर जेको असां सौंसूं तो ॾिसूं पिया त हिंदुस्तान सां वापारु बंदि लॻो पियो आहे त हाइब्रिड अचे कोन पियो। बहरहाल आबादगारनि खे ॿुधायो त सरे कीअं कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आउं साईं मोहम्मद ख़ान वसाण साहिब जो थोराइतो आहियां, जेको मूंखां सरियां जे हवाले सां इंटरव्यू वठे पियो। साईं सरियां जो असुलु जेको पोखण जो तरीक़ा त खोड़ सारा आहिनि, पर हिकिड़ो ईज़ी ऐं सवलो जेको तरीक़ो आहे सरियां जो, उहो इहो आहे जो ज़मीन खे सही नमूने सां उनखे पंहिंजो लेवल करे उनखे ठाहे, उन खां पोइ हुन में सना खिरिया बसर खां बि सना थोरा उहे ठाहे ऐं उहे उन्हनि खिरियनि में जेको पाणी भराए ऐं उन में जेको आहे ॿिज 2 किलो ऐं तक़रीबन जेको नाइट्रोफास भाण आहे सरसब्ज़ नाइट्रोफास अधु बोरी उन सां असां मिक्स करे ऐं अधु बोरी अमोनियम सल्फेट असां उहो छटो कंदा आहियूं। ऐं उन खां पोइ जेको लाॻाणो ॾींदा आहियूं त उन 15 ॾींहं त असां 15 ॾींहं लाॻाणे ते बि नाइट्रोफास जेको आहे सो अधु बोरी ॾींदा आहियूं ऐं कॾहिं कॾहिं असां लाॻाणे ते बोरी बि ॾींदा आहियूं। उन खां पोइ 1 बोरी असां जेका आहे असां उनखे पहिरें पाणी ते यूरिया जी ॾींदा आहियूं। उन ते 2 खां 4 किलो जेको आहे सो असां क्यूमलेक्स ख़ासि तौर ते जेको सल्फर आहे उहो असां हुनखे मिक्स करे ऐं असां उहो छटो कंदा आहियूं। उन खां पोइ वरी सरियं जी कंडीशन ॾिसंदा आहियूं। जॾहिं कंडीशन सरियं जी ठीकु हूंदी आहे त ठीकु आहे, न त पोइ असां 40-42 ॾींहंनि ते अधु बोरी ॿी यूरिया जी ॾींदा आहियूं। ऐं जंहिंमहिल ॿियो उन खां पोइ जेको हिकिड़ो आहे त फरियूं जेके आहिनि सरियं जूं, जंहिंमहिल तक़रीबन 70-80 सैकड़ो गुल छाणे वेंदियूं आहिनि त फरियुनि ते हूंदो आहे फ़सुलु, उन वक़्त में जेको आहे सो तक़रीबन 1.5 लीटर जेको आहे पोटाश लिक्विड वारो ऐं उन खां पोइ तक़रीबन 250 ml जेको आहे अमाइनो एसिड उहो असां गॾाए उनखे स्प्रे कंदा आहियूं। हिकिड़ो स्प्रे कंदा आहियूं। उन स्प्रे सां छा थींदो आहे, दाणे जी साइज़ बहितर थी वेंदी आहे ऐं एवरेज में वाधारो अची वेंदो आहे। 6-7 मणनि जो असां इहो ॾिठो आहे जेको आहे। अच्छा, भला ॿी जेका मेन ॻाल्हि हुई त बेसल डोज़ में हिनखे DAP ॾियणु घुरिजे न घुरिजे छा? सरियां में आउं सम्झां थो त जेको आहे DAP बहितरीनु आहे, पर जेको नाइट्रोफास जी रिज़ल्ट आहे उहा सरियां में असांखे वधीक नज़र आई आहे। अच्छा, ऐं पंहिंजो हिन में सल्फर बि लाज़मी ॾियणो आहे। सल्फर सरियां खे त लाज़मी ॾियणो आहे। ऑयली सीड जेके ऑयल सीड वारा त हिन जी जेको आहे कुझु चवनि था 10 किलो ताईं, पर असां 2 किलो ताईं असां जेको हिनखे ॾिनो आहे 2 किलो ताईं। अच्छा, उहो फिलट कयो अथव या असां उहे हुन सां लाॻाणनि जेको ॿिए पाणी ते ॾिनो त उहो हुन सां भाण सां गॾाए छटियो बि आहे ऐं पाणी में बि असां ॾिनो आहे। सरें जो प्रोसेस घणनि ॾींहंनि जो आहे, माना 100 ॾींहंनि जो, 120 ॾींहंनि जो, 130 ॾींहंनि जो? सरियां जेका तक़रीबन नॉर्मल हूंदी आहे ऐं भली सरियां हूंदी आहे त उहा तक़रीबन 130 ॾींहं वठी वेंदी आहे। बाक़ी जेका थोरी 19-20 ज़मीनूं आहिनि अक्सर उन्हनि में पोखियो वेंदो आहे त उहा 10-12 ॾींहं उन खां घटि वठंदी आहे। अच्छा, सरें खे बि असांजी जेका सलाह आबादगारनि खे आहे त उहे जे कणिक ते महिनत कंदा ईअं कंद वधीक भरपूर पैदावार वठंदा। उन में हिकिड़ो ॿियो वरी तरीक़ो बि आहे जेको बेड ते सरियां पोखी वेंदी आहे। कुझु साल असां उहा बि लॻाई आहे, उन में थोरी महिनत आहे। उहा सरियां जी पैदावार जेका आहे असां 45 मणनि ताईं असां खई आहे। उन जो असांजो जेको तरीक़ो हुन में ख़र्चु फुल करिणो थो पवे। उहो असां वरी जेको आहे सो बेड जेको आम ट्रैक्टर जे हर आहे टमाटे वारी सेटिंग खां नंढो करे ही 2.5 फुटनि ते जेको आहे सो 2.5 फुट जो जेको बेड ठाहिणो पवंदो। जीअं टमाटे साइज़ जो टमाटा ठहंदा आहिनि 4 फुट जो बेड हूंदो आहे या 2.5 फुट जो। पोइ पाणी लॻाए, पाणी खां पोइ जेको मथे ओॾीमहिल फुल फोर सुक में असां जेको आहे सो चिपटी सां 2-2 दाणा अंदरि उन में किलो खां 1.25 किलो एकड़ में ॿिज लॻंदो आहे। ऐं उन खां पोइ असां लाॻाणे ते उनखे जेको आहे सो ज़ोरावर जी बोरी ऐं उन खां पोइ ॿिए पाणी ते जेको आहे पंहिंजो नाइट्रोफास जी बोरी, उन खां पोइ वरी असां 1 बोरी यूरिया जी, उन में सल्फर वग़ैरह बि विझंदा आहियूं। ॿियो तरीक़ो इहो आहे, पर इहो वधीक महिनत वारो आहे। इन में ज़मीन सुठी खपे। अच्छा जी, त आबादगार दोस्तो इहो सरें काइण जो तरीक़ो ऐं सरें जी बिल्कुलु मौसम हले पई ऐं जेके बि आबादगार सरें काइण चाहिनि था उहे हिन वीडियो मां रहनुमाई वठी सघनि था। ॿिजनि जे हवाले सां जेको बि ॿुधाईंदा हलूं त असां वटि जेको आहे असां पंहिंजी सिलेक्शन हिकिड़े ॿूड़े मां ॿिज जी ठाही, तॾहिं असां उहो संदो ॿिजो सो ऐं हाणे ॿिज जेको आहे उहे हाणे काफ़ी सारियूं कंपनियूं आहिनि, उहे पंहिंजा ॿिज
हाइब्रिड करे बि खणनि पाण असांखे एतिरी ख़बर कोन्हे हाइब्रिड पर हिन में जेको असां जेको ॿुधो आहे जेको सही जेको बीज आहे उहो सुपर राया जेको खानपुर राया आहे इहो बीज सुठो उहो छा जो हिते मिले कोन्हे अवेलेबल कोन्हे न, सभ खां भले भलो उहो आहे। उहो छो जो हिते लोकल स्टेशन ठहियलु आहे पंहिंजो खानपुर कटोरा में, ऐं उते बिल्कुलु गवर्नमेंट जो माना स्टेशन आहे, उते भले में भलो सुपर। ऐं उन खां पोइ भला इहो जेके सरियां पोखींदड़ आबादगार आहिनि पोइ सुठा जेके आबादगार सरियां पोखींदड़ आहिनि जीअं असां वटि पंहिंजो मक़सूदे में हाजी सरवर साहब आहे, इहे हर साल पोखींदा आहिनि। अहिड़ियुनि सुठनि आबादगारनि ॿिया बि आहिनि काफ़ी सारा, उन्हनि खां जेको भरवसे वारो बीज मिले आबादगार वठनि त बहितर। हा, इहो त असांजो पैगाम सभिनी आबादगारनि खे आहे त हर शइ जो बीज, कणिक हुजे, वण हुजनि, तव्हांजी सरें हुजे, बसर हुजे, हर को बीज पंहिंजो पाण रखे, जेतिरो थी सघे कंपनी जे बीजनि खां पासो कनि, उन में धोखो बि थी सघे थो। संदो बीज जेको घर जो हूंदो उहो बहितर पैदावार ॾींदो। ठीकु आहे सर, वॾी महिरबानी। महिरबानी।